दरिया ख़ान मरी भरिसां ॻोठु मोहम्मद रमज़ान ख़ासि खेली में पीउ पुट में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण करे नौजवान अब्दुल्ला ख़ासि खेली खे दिमाग़ में धकु लॻण सबबि फ़ौत थी वियो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॼाणण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे नौशर फ़िरोज़ मां CNN न्यूज़ जो रिपोर्टर राना रियाज़ उल हसन। जी राना रियाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, दरिया ख़ान मरी भरिसां ॻोठु मोहम्मद रमज़ान ख़ासकली में पीउ ऐं पुट में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठूं ऐं कुल्हाड़ियूं लॻण करे नौजवान अब्दुल्ला ख़ासकली खे दिमाग़ में धकु लॻण सबबि ॻणती जोगी हालत में दरिया ख़ान मरी इस्पताल आंदो वियो। ज़ख़्मी खे ॻणती जोगी हालत हुजण करे केस फौरी तौर ते नवाबशाह इस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे त नौजवान बांदी भरिसां फ़ौत थी वियो। फ़ौती सां गॾु हमीर ख़ासकली ॿुधायो त अब्दुल्ला ख़ासकली जे पुट अब्दुर्रहीम ख़ासकली डंडा ऐं कुल्हाड़ियूं हणी संदसि मथो चिचिरे फ़रार थी वियो। फ़ौती खे नवाबशाह इस्पताल उमाणियो पियो वञे त बांदी भरिसां फ़ौत थी वियो। महिरबानी राना रियाज़, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ।